दरिया खान मरी भरिसां मासूम बारड़ो बिजली जो करंट लॻण सबब फौत थी वियो आहे। ॻोठ सिजावल ख़ासखेली में 7 वरहनि जो ग़ुलाम मुर्तज़ा पुट मंज़ूर ख़ासखेली घर अंदरि रांदि करण दौरान बिजली जो करंट लॻण सबब थॾे ते फौत थी वियो। मासूम बारड़े जे फौत थियण ते संदसि घर में रोज राड़ो मची वियो, जन त माउ सदमे में बेहोश थी वई। पोती बारड़े जो लाश जनाज़े निमाज़ बाद अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। इंतहाई ॾुखो ईंदड़ ख़बर आहे दरिया खान मरी खां, जिते ॻोठ सिजावल ख़ासखेली में 7 वरहनि जो मासूम बारड़ो ग़ुलाम मुर्तज़ा पुट मंज़ूर ख़ासखेली बिजली जे करंट लॻण सबब थॾे ते फौत थी वियो आहे। वारसनि मूजिबि नींगर घर में रांदि करे रहियो हो त खेसि ओचितो बिजली जो करंट लॻो, जंहिं जे नतीजे में हुन थॾे ते दम धणी हवाले करे छॾियो। मासूम बारड़े जे फौत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि घर में कोहराम मची वियो, जन त माउ सदमे में बेहोश थी वई। पोती बारड़े जो लाश जनाज़े निमाज़ अदा करण बाद अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे।